जॾहिं इस्लामी कानून हूंदो अहिड़ा बेहयाई जा कम न थींदा। हर हिक जी इज़त बरक़रार रहंदी। मर्द पंहिंजे कानून जे दायरे में रहंदो, औरतूं पंहिंजे दायरे जे अंदरि इस्लाम जे नुकात जे लिहाज़ सां जेको कानून आहे उन्हनि खे अहिड़ो मुआशिरो ॾिनो वेंदो। दुआ अल्लाह पाक तव्हां असांजे मुआशिरे में जेके बि ग़लति रस्मूं आहिनि जाहिलियत वारियूं, बेपर्दगी ऐं शादियुनि जे मौक़े ते आवाज़ बुलंद सां सेरा ताड़ियूं, बेपर्दे ते घुमणु, सना कपिड़ा पाइणु, इहे समूरियूं गुनाह जा कम आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि औरतूं अहिड़ियूं आहिनि जेके लिबास ढकण जे बावजूद बि उघाड़ियूं आहिनि। अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह इहो कीअं? पाण फरमायूं जिस्म ते अहिड़ो कपिड़ो हुजे जंहिंमां जान ॾेखारिजे, सोढ़ो हुजे, सनो हुजे, लुंडो हुजे, इहे समूरियूं ॼण त न हुजण जे बराबरि आहे। अॼोके मुआशिरे जे अंदरि मुस्लमान औरतुनि खे उहा तहज़ीब ॾिनी वञे थी जेका अंग्रेज़ वारी तहज़ीब आहे। टीवियुनि ते मोबाइलनि ते उहे फैशन ॾिसी करे मुस्लमान औरत अॼु उहे फैशन करे रही आहे। तंहिंजे करे मुस्लमान मर्द जी बि अलाह वटि इस्लाम तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारण जी सम्झाणी ॾिनी वई त हुन मर्द जी अलाह वटि इज़त आहे। जेका औरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल कानून जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदी उन औरत जो बि मक़ाम आहे। हर औरत हिन उम्मत जे औरतुनि जी सरदार क़यामत जे ॾींहुं जन्नत में अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा हूंदी। असां हुन जे किरदार खे ॾिसूं। मुस्लमान औरतूं पुराणियूं नौजवानियूं समूरियूं अम्मा फातिमा साण रज़ी अल्लाह ताला अन्हा जे किरदार ते नज़र रखी करे मुस्लमान औरत अहिड़ो तरीक़ो ईजाद करे त पोइ क़यामत जे ॾींहुं अम्मा फातिमा साण रज़ी अल्लाह ताला अन्हा जे सरदारीअ जे हेठि उहा औरत रहंदी। आम मशहूर वाक़िया बार बार बयान कया विया आहिनि जो अम्मा साण जॾहिं वफ़ात करे थी उन खां अॻु वसियत करे थी त मुंहिंजो जनाज़ो राति जे वॻड़े में खणिजो। राति जे वॻड़े जे बावजूद फरमाए थी त मुंहिंजे खटोलीअ खे चौधारियूं लकड़ा ॾेई करे कपिड़ो हणिजो तव्हां त मुंहिंजे जिस्म ते बि कत काठ ते बि कंहिंजी नज़र न पवे त फातिमा जो हिकिड़ो कद हो, बाडीअ में हीअं हुई, इन जे करे हिकु त राति जो खणिजो ऐं ॿियो उनखे लकड़ा हणिजो यानी पर्दो ॾिजो जे मुंहिंजे जिस्म ते कंहिंजी बि कद काठ ते नज़र न पवे, जिस्म त उहे ढकियल हूंदो। इहो हुयो शान ईमान अम्मा फातिमा साण रज़ी अल्लाह ताला अन्हा जो। मुस्लमान औरतुनि खे इन मां सबक़ आहे त असांजूं अमिड़ियूं भेनरियूं बि अहिड़ो किरदारु अपनाइनि, पंहिंजे शर्म हयाव खे मदे नज़र रखी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारिन। तव्हां त क़यामत जे ॾींहुं अम्मा साण जी सरदारी उन्हनि खे नसीब थिए। किताब जे अंदरि अचे थो त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां ऐलान कंदो हे नबियनि जी जमातूं, वलियनि जूं, सहाबा जूं, तव्हां समूरा पंहिंजा कंध हेठि कयो। आख़िरी पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणी जन्नत में गुज़र करे रही आहे। इहो मक़ाम आहे। तंहिंजे करे मुस्लमान औरत खे अहिड़ो ई पंहिंजो किरदारु रखणु खपे। वाक़ियो हिकिड़ो ईंदो आहे, हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा फातिमा साण खां पुछा करणु फरमाई, ए फातिमा तो रमज़ान जो या ईद जो चंड ॾिठो? अम्मा फातिमा साण रज़ी अल्लाह ताला अन्हा जवाब में फरमायो
त मुंहिंजा साईं मां ॼाणी वाणी अॼु चंड जी तलाश न कई आहे त बीठो या न बीठो, ख़बर पई आहे त बीठो आहे। मां इन जे करे चंड जे तरफ़ न ॾिठो जो इन चंड जे मथां काफ़ी इंसान जूं नज़रियूं पयूं आहिनि धारियुनि जूं, इन लिहाज़ खां मां चंड जे तरफ़ न ॾिठो आहे। एॾो मक़ाम आहे अम्मा साइण रज़ी अलाह ताला अन्हा जो। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांजे समूरनि मुस्लमान औरतुनि खे अम्मा फातिमा साइण रज़ी अलाह ताला अन्हा जहिड़ो हया नसीब करणु फरमाए, पर्दो नसीब करणु फरमाए, ऐं असांजे मुस्लमान भाइरनि खे बि अल्लाह तबारक व तआला हया नसीब करणु फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी उम्मत में वॾो हया कंदड़ हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला अन्हु आहे, जंहिंखां अल्लाह जा मलाइका बि हया कंदा आहिनि। हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला अन्हु जे सीरत में अचे थो, हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला अन्हु कॾहिं पंहिंजी बि उघड़ न ॾिठी, एॾो हया हो। त मुस्लमान खे हिन मां सबक़ आहे त मुस्लमान तूं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती आहे। तव्हां असां बि पंहिंजे अखियुनि में हया पैदा कयूं, कननि में हया पैदा कयूं, ज़बान में हया पैदा कयूं, दिमाग़ ऐं दिलि में हया पैदा कयूं, हथनि ऐं पेरनि में हया पैदा कयूं। दुआ आहे अल्लाह साईं मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे मर्दनि औरतुनि खे अल्लाह तबारक व तआला सचो हया नसीब करणु फरमाए। आमीन। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।